जो अॼोके हिन ॾींहं ते जेको तमामु अहम ॾींहुं आहे असां सभिनी जे लाइ निहायत फ़ख़्र जो ॾींहुं आहे, उत्साहींदड़ ॾींहुं आहे, तारीख़ी ॾींहुं आहे। हुन खे हिते खैरपुर में तव्हां मल्हायो आहे 28 दिसंबर 1923 100 साल अॻु में असांजी जदीद सिंध जो ही महाकवि हिकिड़ो अज़ीम शाइर ऐं तख़लीकार हुन जनम वरितो। असां सम्झूं था ऐं सभिनी जो जज़्बा इहे हूंदा त असांजे लाइ या असांजी ॿोलीअ जे लाइ, असांजे वतन जे लाइ, असांजे अदब जे लाइ, असांजे समाज जे लाइ हिकिड़ी फ़ख़्र जॻी हिकिड़ी ॻाल्हि आहे, सदाईं फ़ख़्र जी ॻाल्हि रहंदी, हवालो रहंदो। मामूली तख़लीकार हिन धरती जनम वरितो। मूंखां अॻ में काफ़ी ॻाल्हियूं थी वयूं ऐं उहे ॻाल्हियूं वरजाइण जी ज़रूरत न आहे ऐं ॻाल्हियूं त मां घणियूं खणी आयो हुउसि तमामु पेराइती त कचहरी कबी, पर ॿाहिरां हाणे देरि एतिरी थी वई आहे घणी जो शायदि पेराइती गुफ़्तगू एतिरी तफ़सीली न थी सघे, जो मां ॾिसां देरि थी वई आहे घणी। पर वरी बि जेके कुझु हिते ॻाल्हियूं थियूं कुझु मां उन्हनि ते ॻाल्हाइणु चाहींदुसि ऐं कुझु ॻाल्हियूं शेख फयाज़ जे हवाले सां बुनियादी ॻाल्हियूं। डॉक्टर फयाज़ लतीफ़ जी ॾाढी सुठी ॻाल्हि कई त शेख फयाज़ कीअं उभरियो। हर वॾो तख़लीक़ी जीनियस ऐं तख़लीकार उहो बज़ाहिर हिकिड़ो फ़र्द हूंदो आहे, पर दरअसल उहो हिकिड़ो दौर बि हूंदो आहे ऐं उनजे उभरण में रुॻो इनफ़रादी मुहरिक न हूंदा आहिनि, तमामु घणा मुहरिक हूंदा आहिनि जेके उनजे उभरण में। शेख फयाज़ खे ॾिसूं था त शेख फयाज़ जेॾो वॾो तख़लीकार हो ओॾो वॾो भाग वारो माण्हू हुओ। जनम हुनजो शिकारपुर में थियो ऐं शिकारपुर हाणे त शिकारपुर उहा रही कोन, पर शिकारपुर जेका 19वीं सदी जी हुई ऐं जेका 20वीं सदी जी शिकारपुर हुई उहा अदब जो मर्कज़ हुई। सामी उते ई हो, खेरदास फानी उते ई हो, सिंधी जा पहिरियां रिसाला उते निकिता। डॉक्टर शेर ॻाल्हि कई सिंधू रिसाले जी, उहो उते निकितो। सिंध जो राग, सिंध जो अदब, सिंध जी शाइरी, सिंध जी जदीद तालीम ऐं सिंध जो जदीद विचोरो तबिको, शहरी समाज। तव्हां तसवर कयो त कार्ल मार्क्स 19वीं सदी में किताब जेको लिखियो, आख़िरी किताब उनजो मजमू आहे मज़मूननि जो, इंडियन कॉलोनाइज़ेशन। त इंडियन कॉलोनाइज़ेशन में हुन शिकारपुर खे बि कोट कयो आहे हिंदुस्तान जे वॾनि शहरी मर्कज़नि में शुमार कंदे। त शिकारपुर असांजो तहज़ीबी मर्कज़ हो, असांजो सकाफ़ती मर्कज़ हो, अदबी मर्कज़ हो, तालीमी मर्कज़ हो, इल्मी मर्कज़ हो, फ़नी मर्कज़ हो। सभु हवाला जेके सिंध जे त उहे त शेख फयाज़ जो जनम उते थियो ऐं न रुॻो उते जो जनम थियो, पर शेख फयाज़ उहो सॼो उरूज पंहिंजे बारोतन में शिकारपुर में ॾिठो। ज़ाहिर आहे हिकिड़ो केॾो ग़ैर मामूली तख़लीकार उहो पंहिंजे आस पास इहो सभु